मटियारी बरसां खैबर शहर जे रहावासियुनि जो बिजली जी हथरादू लोड शेडिंग ऐं हिस्को जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज। खैबर शहर ऐं भरपासे जे रहावासियुनि बिजली जी हथरादू लोड शेडिंग ऐं हिस्को जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी प्रेस क्लब मटियारी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे हिस्को इंजामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन अयाज़ मेमून, हुसैन चौहान, गुल मोहम्मद वारी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे कावशी डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त संदन इलाइक़े सेखाट फीडर ते हलंदड़ खैबर शहर समेत केतिरनि ई नंढनि वॾनि ॻोठनि ॻोठ बाउदेरो, शेर मोहम्मद कलोड़ा, रशीद ख़ैबर, मीहो माची ऐं ॿियनि ॻोठनि में हिस्को मटियारी पारां रोज़ानो 18 खां 20 कलाकनि ताईं बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि रहवासियुनि जो जीअण जंजाल थी पियो आहे ऐं बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग सबबि पूरे शहर जो कारोबार ठप थी वियो आहे। मुज़ाहिरीन ॾाहींदे ॿुधायो त वक़्तसिर बिजलीअ जा बिल पियारण बावजूदि 18 खां 20 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई वञे थी, जंहिं करे शहरी सख़्त गर्मीअ में अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन हिस्को चीफ समेत ॿियनि असवारनि खां मुतालबो कयो त बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग ख़तमु करे रहवासियुनि जी बेचैनी दूर कई वञे। ॿी सूरत में क़ौमी शहरा ते धरणो हुयो वेंदो। अज़ीज़ मेमून, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मटियारी।